सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। ज़िंदगी मफ़लूज बणियल लाड़काणे, सखर, खैरपुर, नौशेरा फिरोज़ ऐं दादू ज़िलनि खे बरसात ॿोड़े छॾियो। खैरपुर ज़िलनि में हेठाहीं वारनि इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। रोड रस्तनि ऐं घिटियुनि में गोॾे जिॾो पाणी बीठल। ठटे, हैदराबाद, जामशोरो, नवाबशाह, सांगड़, मीरपुर ख़ास, थरपारकर, उमरकोट, टंडो अल्लायार, टंडो मोहम्मद खान, मटियारी, कंदकोट, शिकारपुर, जैकबाबाद, कंबर, शहदादकोट, घोटकी ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में बरसात रोढ़ी, पन्नो, आकल, कंधरा, सालेपर, संगरिया, ठिकराटू, सुल्तानपुर, मोहनजोदड़ो, डोकरी, गाजी खौवड़, कोट डेजी, पीर जो ॻोठ, अहमदपुर, पिरियालो, हिंगोरजा, बोज़दार वॾा, चूंडको, सगियूं, हालाणी, ठारूशा, मेहड़, सकरन, सीता रोड, दोदापुर, खान, वाहण, बारे, बाडरे, मनहड़ो, वगण, कशमोर, बडाणी, बख्शापुर, गुपचाणी, सरहाड़ी समेत ॿियनि इलाइक़नि में वसकारो। गुज़िरियल केतिरनि ई कलाकनि खां बरसात भिरिया सिटी, धाबेजी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में केतिरनि ई कलाकनि खां बरसात माण्हुनि जे आंचनि में इज़ाफ़ो करे छॾियो। बहिराड़ी वारनि इलाइक़नि जे शहरनि सां राब्तो कटिजी वियो। कचनि घरनि ऐं फसलुनि खे बि नुक़सान। केतिराई बिजली फीडर ट्रिप थियण सबबि शहरनि में मुअतल थियल बिजली बहाल न थी सघी। बरसातुनि सबबि वणुनि, सारियाले, जोअर, कमनि जो फसल तोड़े वणनि ते रखियल खजूर ऐं छुहारनि खे नुक़सान। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ रेन एमरजेंसी के हवाले से इजलास। सीनियर वज़ीर शहरजील इनाम मेमन नासिर हुसैन शाह, सईद गनी, मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं ॿिया शरीक। इजलास में आपाशी वारे वज़ीर जाम खान, शोरो कमिश्नर्स ऐं डीसीज़ बि वीडियो लिंक ज़रिए इजलास में शरीक। सखर में सब खां वधीक बरसात पई आहे। पंपिंग स्टेशन ते बिजली न हुजण सबबि वधीक लोड शेडिंग सबबि बरसाती पाणीअ जी निकाली में ॾुखियाइयूं पेश अची रहियूं आहिनि। मेयर सखर जी ब्रीफिंग। डीसी मूजिबि सखर में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 263 बरसात रिकॉर्ड थी। मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 21 माण्हू ज़ख़्मी थिया। 48 घरनि खे नुक़सान पहुतो। केनशा में 181, मेहर में 133, जोही में 116, जैकबाबाद में 104, खैरपुर में 106 मिलीमीटर, केंगरी में 105 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। दादू में 87, ठुल में 74, कंबर में 59, सांगड़ में 58, वारह में 56, मीरपुर ख़ास में 54, लाड़काणे में 51, घोटकी ऐं मोरो में 45, डोकरी, बाकराणी में 23 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। वॾे वज़ीर पारां MNV ड्रेन कींज अॾनि जी निगरानी करण जी हिदायत। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात दौरान घरनि जूं छितियूं ऐं भितियूं किरण जे वाक़िअनि में 3 औरतुनि समेत 5 ॼणा फ़ौत, केतिराई ज़ख़्मी। बडाणी में घर जी छित किरण सबबि हिकु औरत फ़ौत, 5 ॿारड़ा ज़ख़्मी। गाजी खावड़ वेझो ॻोठ सवाई चांडियो में छित किरण सबबि नारी फ़ौत, केतिराई ज़ख़्मी। दोदापुर में बरसात सबबि घर जी छित किरण सबबि हिकु औरत समेत 2 ॼणा दबजी फ़ौत थी विया, हिकु ज़ख़्मी। लाड़काणे वेझो ॻोठ रहीम बख्श भुक्ती में बरसात दौरान मेंह जे वाड़े जी छित किरण सबबि हिकु ॼणो फ़ौत, 2 ॼणा ज़ख़्मी। कोट मीर मोहम्मद भरसां ॻोठ खोलर अब्बासी जे रहवासी जो घर धमाके सां किरी पियो। माउ, पुट ऐं धीउ मलबे हेठियां दबजी विया, सख़्त ज़ख़्मी। पाड़ेसरनि पहुची घर भातियुनि खे मलबे हेठियां कढी इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। नसीराबाद में घर जी छित किरण सबबि 3 औरतूं ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल। सिंध समेत सॼे मुल्क में अटकल हिकु हफ़्ते ताईं इंतिहाई सुस्त रफ़्तारी खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में इंटरनेट जी रफ़्तार मामूली बहितर थी वई। PTA या वफ़ाक़ी हुकूमत मुल्क में इंटरनेट जी सुस्त रफ़्तारी ते को वाज़े बयान जारी न कयो। मुल्क में इंटरनेट न बंद कई वई आहे, न ई उन जी रफ़्तार सुस्त कई वई। वर्चुअल प्राइवेट नेटवर्क VPN जे वधीक इस्तेमाल सबबि उन जी रफ़्तार मुतासिर थी। इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जी मुमलिकती वज़ीर शिज़ा ख्वाजा फ़ातिमा जी दावा। संदसि चवणु आहे त ISIFC तहत मुल्क में सीड़पकारीअ में इज़ाफ़ो थी रहियो आहे। मुआशी ॾुखियाउनि बावजूदि IT डिमांड पूरी कई वई। 60 अरब रुपयनि जो बजट ॾिनो वियो। 4 अरब खां वधीक ॿारनि जी IT ट्रेनिंग लाइ बजट रखियो वियो। मेटा ऐं ॿियनि कंपनियुनि जी मदद सां नौजवाननि खे तरबियत ॾिनी पई वञे। डिजिटल स्किल्स में 45 लख खां वधीक ॿारनि जी एंट्री थी चुकी आहे। पाकिस्तान पहिरियों भेरो मेटा जे इंटेलिजेंस आर्टिफिशियल आलमी मुक़ाबले में हिसो वरितो।
AI पॉलिसी तमाम जल्द मंजर आम ते आंदी वेंदी। कोटडेजी कोट बंगलो समेत मुख्तलिफ इलाइक़नि में बरसात खां पोइ डैम टुटी पियो। केतिरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। पाणी कोटडेजी शहर ॾांहुं वधण लॻो। पाणी जी सतह वधण सबबि ईंदड़ वेंदड़ रोड रस्ता बुरी विया। माण्हू लॾ पलाण करण ते मजबूर। सेवण तालके जे बूबका राज़ी टाल्टी झांगारा बाजारा समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि मवासिलाती निज़ाम दरहम बरहम थी वियो। जाबलू इलाइक़नि में नयूं वहियायूं नयुनि जो पाणी मंचुडनि में दाख़िल थी वियो। मंचुर में पाणी जी सतह 112 फुट 6 इंचनि ताईं पहुची वई। सिंधु दरिया में 4 सबबि मंच ढंढ ऐं दरिया जी पाणी सतह बराबरि थी वई। सखर वेझो टंडो अलीआबाद समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में बरसात खां पोइ जाबलू नयूं वही अचण सबबि ॿोॾ वारी सूरतहाल। ॻाढ़ो ॻोठ में नई वही अचण सबबि सूरतहाल संगीन थी वई। 48 कलाकनि ताईं जारी रहंदड़ बरसात सबबि घरनि घिटियनि रोड रस्तनि ते पाणी बीठल। कचनि घरनि खे नुक़सान। बिजली ऐं गैस जो निज़ाम दरहम बरहम। सिंधु दरिया में पाणी वहिकरण में इज़ाफ़े जो सिलसिलो जारी। गुड्डू ऐं सखर बैराजनि हट विचोले दर्जे जी ॿोॾ बरक़रार। आपाशी खाते गुड्डू बैराज मां ईंदड़ वेंदड़ वहिकरनि खे बंदि करे छॾियो। रोहिड़ी खैरपुर ईस्ट वेस्ट ऐं राइस कैनाल खे बंदि कयो वियो। नारा ऐं खीरथर कैनाल खे 50% पाणी जी फ़रहामी घटिताई वई। कराची शहर में किथे हल्की ते किथे तेज़ बरसात। गुलिस्तान जौहर मलीर लांडी कायदाबाद मलीर हॉल डिफेंस क्लिफ्टन कोरंगी सदर लालूके ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो। कराची में ककरनि जो राज बरक़रार। शहर में सामूंडी हवाऊं 15 खां 25 किलोमीटर जी रफ़्तार सां घुली रहियूं आहिनि। नसीराबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात। आर्थर शाख मां निकिरंदड़ मंगियो शाख खे 20 फुट घारो पइजी वियो। ॻोठ अलाहवरियो जलबाणीअ में ऐं ॿिया ॻोठ ॿुॾण जो ख़तरो। इतला बावजूदि आपाशी अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो ॿधण में मसरूफ़। बलोचिस्तान में तूफ़ानी बरसातुनि तबाही मचाए छॾी। बरसात जो पाणी घरनि में दाख़िल। रोड रस्ता लुड़ी विया। ज़िंदगी मफ़लूज बणियल। बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 15 ॼणा फ़ौत केतिराई ज़ख़्मी। 6 घर मुकमल तबाह। 29 घरनि खे नुक़सान पहुतो। कोयटा मस्तोंग कल्लात कोहिलू बारखान सिब्बी जाफराबाद डेरा लायार सोहबतपुर ओस्ता मोहम्मद में बरसात। लहड़ी मिठड़ी बागनाड़े सोराब चमन ओथल खुशदार ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात सबबि हेठां वारनि इलाइक़नि में ॿोॾ वारी सूरतहाल। बोलान जे इलाइक़े पिंजरा पुल वटां ॿोॾ जो पाणी गुज़रण लॻो। कोयटा जेकबाबाद जो ज़मीनी राब्तो मुअतल। सोराब चमन किला अब्दुल्ला पशन ऐं ॿियनि इलाइक़नि में तेज़ रफ़्तार सबबि केतिराई घर ड्रही पट पइजी विया। नौशकी जो कोयटा ऐं दालबदीन सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। हुरनाई खां कोयटा रोड लैंडस्लाइडिंग सबबि बंदि। लोरालाई में पाणी वहिकरण में तेज़ी। केतिराई ढोर रुड़ी विया। मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में बरसातुनि तबाही मचाए छॾी। केतिरनि इलाइक़नि में ॿोॾ जहिड़ी सूरतहाल। पंजाब जे केतिरनि ज़िलनि जा हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। फैसलाबाद नारोवाल ऐं रहीम यार ख़ान में बरसात सबबि मुख़्तलिफ़ हादसनि में 8 ॼणा फ़ौत। राजनपुर ऐं डेरा गाज़ी ख़ान जे कोहे सुलेमान जे जाबलू इलाइक़नि में ज़ोरदार बरसात सबबि नदी नाला भरिजी विया। गुलामुल्ला भरिसां चइनि मोटरसाइकिलनि में टक्कर। 2 नौजवान फ़ौत। 6 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतियुनि में ज़ोहेब कोहियो आलिमुद्दीन बलोच। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 2 नौजवाननि खे ॻणती जोगी हालत में कराची रेफर कयो वियो। फ़ौतियुनि जे घरनि में कोहराम मची वियो। इलाइक़े में सोग जी लहर छाने वई।
थरपारकर में बरसातुनि खां पोइ नांग बलाऊं ॿाहिरि निकिरी आयूं। इस्लाम कोट वेझो नांगनि जे कखण सबबि 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी, अस्पताल दाख़िल, मरीज़नि खे शहरनि ॾांहुं रेफर कयो वियो। कंदकोट में पुलिस जे मुबैना तशद्दुद में नौजवान फौत थी वियो। फौती नौजवान पप्पू बहलकाणी जे वारसनि जो इंडस हाईवे ते लाश रखी एहतजाजी धरणो, रोड ब्लॉक, इंसाफ जी घुर। सामारू शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में चोरियुनि फुरनि जी वारदातुनि ऐं बदअमनी ख़िलाफ़ वापारी एसोसिएशन जी सॾ ते शटबंद हड़ताल, कारोबारी मर्कज़ बंद। वापारियुनि जो चवणु आहे त सामारू में चोरियुनि ऐं फुरनि जा वाक़िआ रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई खे वापारियुनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। अमरीकी परॾेही वज़ीर एंटनी ब्लिंकन ग़ज़ा में जंगबंदी जी कोशिशुनि खे अॻिते वधाइण लाइ विच ओभर जे दौरे ते रवानो थी वियो। एंटनी ब्लिंकन इसराइली क़ियादत सां इम्कानी मुलाक़ातुनि खां अॻु तल अबीब वेंदो। अमरीकी अख़्तियारनि मूजिबि इसराइल ऐं हमास विच में इख़्तिलाफ़ ख़तमु करण लाइ हिकु तजवीज़ पेश कई आहे, जंहिं बाद काहिरा में ईंदड़ हफ़्ते जे आख़िर में ॻाल्हियूं ॿीहर शुरू थींदियूं। रूस जे ओभर वारनि साहिली इलाइक़नि में 7.2 बशिद्दत जो ज़िलज़िलो, सुनामी जी वार्निंग जारी कई वई। ज़िलज़िले जो मर्कज़ ओभर वारो साहिली इलाइक़ो हो। ऊंधाई 28 किलोमीटर रिकॉर्ड कई वई। ज़िलज़िलो मापींदड़ मर्कज़ मूजिबि आफ्टर शॉक्स जो ख़दशो मौजूदु आहे। ज़िलज़िले सबबि कंहिं जानी नुक़सान जो इत्तला नाहे मिलियो। ऐं ग़ज़ा में इसराइली ज़ुल्मनि में घटिताई न अची सघी। ग़ज़ा जे भरपासे में ड्रोन हमला ऐं बमबारी, 69 फ़लस्तीनी शहीद, 138 ज़ख़्मी थी पिया। महफ़ूज़ ज़ोन क़रार ॾिनल इलाइक़नि में 2 हमला, 9 ॿारनि समेत 16 ॼणा शहीद। शहीदनि जो मजमूई अंग 40,074 थी वियो। 92,537 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी चुका।